एसपी दलाल है, एसएचओ दलाल है, आईजी दलाल है, डीआईजी दलाल है। हिनके हाल एमपी एमएलए दलाल आहिनि, साम्राज्य जा रियासत जा दलाल आहिनि। असीं चऊं था त हिते जा चूंडियल नुमाइंदा, चाहे वो मीर मुनवर हुजे, चाहे ॿियो को एमपी एमएलए हुजे, चाहे वज़ीर आला हुजे, चाहे को बि चूंडियल असेंबली जो मेंबर हुजे, उहो मंशात हलाईंदड़ आहे, उहो असांजो कातिल आहे, उहो जलाद आहे, उहो सिंध जो दुश्मन आहे, सिंधी नौजवाननि जो दुश्मन आहे। उन्हनि खे ॿुधायो वियो आहे त सरदार शाह जेसीं ताईं तुंहिंजे इलाइक़े में मंशात न हलंदी तेसीं ताईं तूं एमपी कोन थींदे। मीर तारिक साहब जेसीं ताईं तुंहिंजे थाणे ते मंशात न हलंदी तूं एमपी न थींदे। मीर मुनवर तूं जेसीं ताईं हिन इलाइक़े में पंहिंजा दलाल पैदा करे कुछ तूं माल खाईंदे, कुछ दलाल खाईंदा, इहो जे कम न कंदे त पोइ एमएलए कोन थींदे। भले खणी ज़रदारी जो बेरायो हुजी खपे छा हुजी, पर मंशात तोखे हलाइणी आहे। मंशात पाण सम्झूं था त को एसपी पियो हलाए, को एसएचओ पियो हलाए, को टाउन जो सेक्रेटरी पियो हलाए, या को जियालो 2 नंबर उहो पियो हलाए। ईअं न आहे। रियासत फ़ैसिलो कयो आहे, वॾे साम्राज्य जो फ़ैसिलो कयो आहे त हिननि माण्हुनि खे तव्हां मंशात में नशे में गर्क करे न रखियो, मंशात में हिननि खे तव्हां तबाह न कयो, नौजवाननि खे तव्हां इन्हनि खे यरगमाल ठाहे आइस ॾेई, हीरोइन ॾेई, सफ़ीना ॾेई, गुटका ॾेई, चर्स ॾेई, ठरो ॾेई, उन्हनि में तव्हां उन्हनि खे तबाह न कयो त पोइ ही उथंदा, ही उथंदा, ही बांग्लादेश वांगर नारो हणंदा, ही उथंदा, ही चवंदा हिन मुल्क में जमहूरियत काइम थिए, ही उथंदा चवंदा त असांखे पंहिंजा हक़ ॾियो, ही उथंदा ही चवंदा असांखे पंहिंजा पेट ॾियो, ही उथंदा चवंदा त असांजा शहर असांजे हवाले कयो, ही उथंदा चवंदा त असांजो कोयलो गैस ॿिया माण्हू न खणनि, असांजी लाइट न वञे। उनजे करे हिननि असांखे मंशात मथे न ईंदी। हीअ मंशात एसएचओ छा कंदो वीचारो, कलाक हिकिड़े में बदिली थी वञे। एसपी छा कंदो, हिकिड़े कलाक में बदिली थी वञे। असीं चऊं था त हिते जा चूंडियल नुमाइंदा, चाहे वो मीर मुनवर हुजे, चाहे ॿियो को एमपी एमएलए हुजे, चाहे वज़ीर आला हुजे, चाहे को बि चूंडियल असेंबली जो मेंबर हुजे, उहो मंशात हलाईंदड़ आहे, उहो असांजो कातिल आहे, उहो जलाद आहे, उहो सिंध जो दुश्मन आहे, सिंधी नौजवाननि जो दुश्मन आहे। जेसीं ताईं असीं उन्हनि जो घेराव न कंदासीं, जेसीं ताईं ऐं तजवीज़ थो ॾियां हिन प्लेटफॉर्म तां असीं वञूं एमपी एमएलए जे बंगलनि ते वञूं, उन्हनि खे गुज़ारिश कयूं। मीर मुनवर साहिब, फरियाल तालपुर साहिबा, मुराद अली शाह साहिब जाम माल ठाहियो अथव, जाम पेट भरियो अथव, हाणे पेट भरे भरे दम कयो। महिरबानी करे मंशात बंदि करायो, महिरबानी करे कतल करणु बंदि कयो। तव्हां असांजो पाणी त ॾेई छॾियो, तव्हां फार्मिंग जे नाले में असांजा दरिया त विकिणी छॾिया, तव्हां असांजूं ज़मीनूं त नीलाम कयूं, तव्हां असांखे दरबदर त कयो, पर हाणे असांखे कतल करणु त बंदि कयो, हाणे आइस बंदि त करियो। जे ईअं पाण न कयोसीं, जे पाण इन लेवल जी तहरीक न हलाईसीं त पोइ आउं सम्झां थो त ही का ज़िले लेवल जी पाण बाजी ठाहियूं, चऊं त एसएचओ बदिली थी वञे, एसपी बदिली थी वञे। बाबा ही त दलाल आहिनि, एसपी दलाल है, एसएचओ दलाल है, आईजी दलाल है, डीआईजी दलाल है। हिनखे हाल एमपी एमएलए दलाल आहिनि, साम्राज्य जा रियासत जा दलाल आहिनि। उनजे करे चवंदा तव्हां वेंदो न पढ़ियल पढ़ियल सरदार शाह जहिड़े वटि वेंदो, उहो मोड़ा ॾेई चवंदो असीं हीअं आहियूं, असीं अदीब आहियूं, असीं दानश्वर आहियूं, असीं रूपले कोहली जा पुट आहियूं, असीं इहा नथा चाहियूं। पर उन्हनि खे ॿुधायो वियो आहे त सरदार शाह जेसीं ताईं तुंहिंजे इलाइक़े में मंशात न हलंदी तेसीं ताईं तूं एमपी कोन थींदे। मीर तारिक साहब जेसीं ताईं तुंहिंजे थाणे ते मंशात न हलंदी तूं एमपी न थींदे। मीर मुनवर तूं जेसीं ताईं हिन इलाइक़े में पंहिंजा दलाल पैदा करे
कुछ तू माल खाईंदे कुछ दलाल खाईंदा इहो जे कम न कंदे त पोइ एमएनए कोन थींदे भले खणी ज़रदारी जो बेणायो हुजी खपे छा हुजी पर मंशा तोखे हलाइणी आहे। असीं उन्हनि खे हाणे ॿुधाइण चाहियूं था त हाणे जाम थी वियो आहे, तमामु घणो थी वियो आहे। असीं पंहिंजे नसुलनि खे तबाह थियण नथा ॾिसणु चाहियूं। ही जेके पाण समूरा वेठा आहियूं न, ऐं चवां थो अॼु वाइदो करे उथो, वचन करे उथो, रुगो इहे ॻाल्हियूं न हुजनि। नौजवान जेके वेठा आहियो, मौलवी हज़रात जेके वेठा आहियो, सियासी तंज़ीमनि जा समाजी तंज़ीमनि जा अॼु जेके समूरा वेठा आहियो, वाइदो कयो त तीर ते ठपो कोन हणंदासीं, वाइदो कयो त तीर ते ठपो कोन हणंदासीं। छो त इहो तीर कातिल आहे, तीर सिंध जो कातिल है, तीर नौजवाननि जो कातिल है, तीर तव्हांजे आईंदे नस्ल जो कातिल है। हेतिरो कतल त थी चुको है, अञा बि उन्हनि जा वर्क कंदासीं, अञा बि रुगो कॉन्फ्रेंसूं करे पोइ वरी उन्हनि जे पासो हलंदा। ऐं यकीन सां चवां थो त सिंध जो नौजवान सिंधी रुगो दलाली वञी बंगलनि ते वञी छा चवंदा आहियो सेल्फियूं इहे जे न कढाइनि, पोयां गाॾी जे डाले में न चढ़नि, पेरें पई जी हाज़ुरी न कनि त हिननि जे बाबे में ताक़त जी मंशा हलाए सघनि। असीं नौजवान बांग्लादेश में हिननि केतिरा नौजवान शागिर्द कुई छॾिया, केतिरा हुन रत जीअं रत वियो ईअं रत वियो जीअं दरिया वहंदो आहे, पोइ हुननि सां विड़ी सघिया, पोइ हुननि खे मारे सघिया। टिका खान जहिड़े जर्नल बि वञी हुते गोॾा खोड़िया, हिननि खे बि तव्हां गोॾा खोड़ाए सघो था त रुगो पाण में त फज़ीलत कयो, पंहिंजो पाण में त जज़्बो धारियो, पंहिंजो पाण खे त मज़बूत कयो। असां हितां घणा मूं जहिड़ा दोस्त हूंदा, घणा उथी तकरीर करे पहुचंदा, साईं वरी मजबूरी वियासीं हुते पर हाणे साईं माफ़ कजो वरी आईंदे ईअं कोन कंदा, ईअं न हुजे, बाक़ाइदे ईअं न हुजे। ऐं चओ साईं तूं कातिल आहीं, तूं जलाद आहीं, वास्ता पंहिंजा आहिनि, भतन पोतन में ईंदासीं पर हीअ तुंहिंजी साज़िश असीं बर्दाश्त न कंदासीं। ऐं चवां थो 50 माण्हू तालके में अहिड़ा जे पैदा थी वञनि, ही मंशा बंदि थी सघे थी। ऐं साफ़ी दोस्तनि खे बि चवां थो, समूरा न, समूरा दोस्त साफ़ी न के त वेठा आहिनि जेके मरण लाइ तयार आहिनि, पर उन्हनि साफ़ी दोस्तनि खे बि गुज़ारिश कंदुसि त 500 रुपया खीसे मां कॾहिं कॾहिं ख़र्च करियो, रुगो भत्ते ते वञी या पॉइंट न वठो, मंशा ते लानत विझो, उन्हनि जे ख़िलाफ़ लिखो। जे तव्हां बि जे असांजा भरजला त तव्हां आहियो न, आवाज़ त असांजो तव्हां साफ़ ई आहियो, अॼु बि हिते वेठा आहियूं साफ़त जे करे वेठा आहियूं न, असांखे ख़बर आहे इहे असांजो आवाज़ मथे पहुचाईंदा, पर किथे किथे वॾा एडिटर ईअं अथव, चीफ एडिटर ईअं अथव, मूं ॾिठा आहिनि, उहे मंशात जूं जेके आहिनि वठंदा आहिनि इहे सभु शयूं। उनजे करे जेसीं ताईं हर हिकु माण्हू तंज़ीमनि में, असांजी ख़ुदि तंज़ीमनि में, कॉर्पोरेट तंज़ीमनि में बि मंशात खे हलाईंदड़ हथी ॾींदड़ माण्हू वेठा आहिनि। जेसीं कार ॿुथियूं रिढूं पंहिंजो पाण मां न कढंदासीं, उन्हनि खे सिधो न कंदासीं, तेसीं ताईं असीं सुधरी न सघंदासीं। उनजे करे अचो क़ौमी अवामी तहरीक अयाल असां त अॻु में ऐलान करे छॾियो, असांजो त 5 अगस्त खां वठी 20 अगस्त ताईं पहिरियों नुक़्तो ई मंशा जे ख़िलाफ़ असांजा एहतजाज हलनि पिया, पर असीं ॾिसूं पिया सिंधी माण्हू वात पचो ॾिसे थो कनि छा पिया। अब असीं अवांजे नसुल बचाइण लाइ निकिता आहियूं, अवांजूं न्याणियूं बचाइण लाइ निकिता आहियूं, तव्हांजा नौजवान बचाइण लाइ निकिता आहियूं, स्कूल कॉलेज सिहत बचाइण लाइ निकिता आहियूं। असांखे वेठा ॾिसनि 10 ॼणा बीठा हूंदासीं, अज़र लाला हूंदो त 10 ॼणा प्यारे बीठो हूंदो, अनवर हुननि जो वास्तो ई कोन्हे। इहा ॻाल्हि सही थो करे साईं वाजिद त बाबा तव्हां सुभाणे असीं त कोन हूंदासीं, पर तव्हां बि नौजवान कोन हूंदव। उनजे करे अचो गॾिजी पाण जदोजहद कयूं, अचो त पाण क़ौमी अवामी तहरीक तव्हां सां गॾु हूंदी, जिथे बि चवंदो, जहिड़ी बि जाइ ते चवंदो असीं तव्हां सां गॾु हूंदासीं। हड़तालुनि में, वेड़ में, जलसनि में, जलूसनि में, वफ़दनि में, जिथे चवंदो असीं तव्हां सां गॾु हूंदासीं, पर हक़ीक़ी जदोजहद करियो। उहा जदोजहद जेका मुसलसल हले, उहा जदोजहद जेका चाइना में आफीम जिते ट्रकूं लहंदियूं हुयूं हुते कुझु कोन्हे। चाइना में आफीम पढ़ी ॾिसो किताब अफ्यून से आज़ादी तक, ट्रकूं लहंदियूं हुयूं, उनखे हुननि ख़तम करे तबाह करे उन्हनि खे भॼाए दौड़ाए अॼु चाइना सॼी दुनिया ते सवार आहे। पाण ही आइस ख़तम कराए सघूं था, नशा ख़तम कराए सघूं था, पर पाण हिननि हुक्मराननि खे भॼाए दौड़ाए पाण हिन मुल्क में, पंहिंजे सिंध में, पंहिंजे हिन धरती ते हुकूमत बि करे सघूं था, विड़ी बि सघूं था, ऐं सभु कुझु करे सघूं था। महिरबानी।